अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे ख़ैबर खां दुलहई शहोक जी ख़बर ॾींदा हलूं। जीअं त सिंध धरती ओलियाउनि ऐं वलियुनि जी धरती आहे, हिते केतिरा ई ओलिया इकराम ॿाहिरां तबलीग जे लाइ सिंध में आया, जिन में कलंदर, लाल शहबाज़, सचल सरमस्त ऐं ॿिया केतिरा ई बुज़ुर्ग अची आबाद थिया, जन पंहिंजी सॼी ज़िंदगी अल्लाह जी रज़ा ख़ातिर वक़ुफ़ करे छॾी। तन मां भिटशाह भरिसां ओलिया हज़रत फ़कीर नूह होथियाणी बि हिकु आहे। हिननि खे 850 साल थी गुज़रिया आहिनि, वॾो बुज़ुर्ग ऐं जेको पाण रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन खे जेको तबलीग लाइ हिते मोकिलियो त तव्हां वञी ख़ैबर जे इलाइक़े में हिन जाइ ते जेको सो तबलीग करियो। फ़क़ीर हिते आया ऐं फ़क़ीर जी मुरीदी आहे तमामु घणी, ऐं पाण फ़क़ीर जो मुज़ावर आहियां दरगाह जो, उन हवाले सां जेका बि थोरी घणी असांखे ॼाण आहे। वधीक असां एतिरो नथा चई सघूं त फ़क़ीर जे शान में का असांखां को अहिड़ो ग़लति लफ़्ज़ निकिरी वञे। इहे हक़ीक़तूं आहिनि जेके साईं जे पिण में बीठा आहियूं त जेका आहे पहिरीं जेको माना मंज़ूर थिया उतारा, बाक़ी ॿियो फ़िलहालु अहिड़ो कमुकार कोन हो। हीअ जेको बुज़ुर्ग जी दरगाह आहे उहा त ॼाम तमाची जे तौर जी ठहियलु आहे, ऐं उन खां पोइ जेके से थोरा घणा कम थिया आहिनि त ज़िले नाज़िम जेके थी गुज़रिया आहिनि, उहे थोरो थोरो माना जेको फंड ॾींदा हुआ, जेको थोरो दरगाह ते कमु हलंदो पियो हो। दरगाह जे मुतवली फ़कीर अब्दुल रज़ाक नूह पोटरो जे चवण मुताबिक़ सदन तालुक़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ख़ानदान सां आहे। पाण तक़रीबन 700 साल अॻु करबला मां अची हिते आबाद थिया। सदन करामतुनि मां हिकु करामत मशहूरु आहे त पाण अर्श ते बीठल ककरनि मथां उॾामंदे हज़रत बाहुद्दीन ज़करिया मुल्तान वारे ॾांहुं खीर खणी वेंदा हुआ। सदन मुक़बरो ॼाम तमाची जे दौर में तामीर थियो। सदन उर्स मुबारक हर साल सफ़र जी 27, 28 ऐं 29 तारीख़ ते धामधूम सां मल्हायो वेंदो आहे। मेले ते आयल ज़ाइरीन जे चवण मुताबिक़ त हिन साल कोरोना जे करे सिंध जे हर मेले में न मिठाइनि वारा, न सर्कस वारा ऐं न ई मलाखड़ो लॻो, जंहिंजे करे केतिरा ई मज़दूर ऐं वापारी बेरोज़गार बणिजी विया आहिनि। हिन साल दरगाह जूं रस्मूं SOPs तहत तमामु सादगीअ सां अदा कयूं वयूं।